जाफ़री इताद जे अॻुवाणनि पारां जाफ़री इताद जे पहिरें योम तासीस जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि समेत कोटिया में बि केक काटियो वियो। जाफ़री इताद जे योम तासीस जे हवाले सां कराची में चेयरमैन मोहम्मद ख़ान जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लाड़काणे में डॉक्टर आज़द ख़ान जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कोटिया में इताद जे सदर इल्ताफ़ हुसैन जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शिकारपुर में मुराद अली जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर में बाबू अली बख्श जाफ़री डॉक्टर जमशेद जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॻोठ मीरल ख़ान जाफ़री में अली हसन जाफ़री ऐं ॿियनि जी अॻुवाणी में जाफ़री इतिहाद जे पहिरें योम तासीस जे मौक़े ते केक काटियो वियो। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। जाफ़री इतिहाद जे अॻुवाणनि पारां जाफ़री इतिहाद जे पहिरें योम तासीस जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि समेत कोटिया में बि योम तासीस जो केक काटियो वियो। हर वक़्तु अपडेट रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।